सारे सिख सबक शरीयत संदो सुनी तरीक़ता तिखो वहे हकीकत जो हक़ मारिफत मर्क असुल आशिकन। सूफ़ी के तसव्वुफ़ लाइ ज़रूरी आहे त दीन ते सख़्तीअ सां अमल करे ऐं ज़िंदगी सादगीअ सां गुज़ारिजे। इन सां गॾु इहो बि ज़रूरी आहे त पंहिंजूं हैवानी ख़्वाहिशनि खां छुटकारो हासिलु करे। तसव्वुफ़ जो मक़सदु आहे दिलि खे पाक रखणु ऐं हर सोच ऐं ख़्याल खे रुॻो अल्लाह जी राह लाइ वक़्फ़ करे छॾियो ऐं रूहानी ज़िंदगी में गुम थी वञणु। सूफ़ीअ खे तसव्वुफ़ ख़ुदा जी मुस्तक़िल इबादत मुस्तक़िल उहा इबादत इन लाइक़ु बणाए थी त हू इहो पको पहो करे वठे थो त हू रुॻो ख़ुदा जो गानो आहे, वाहिद रब जो गानो आहे ऐं इहो हू दुनिया जे शान शौक़त खे बिल्कुलु विसारे छॾे थो ऐं उन खां लातालुक़ थी वञे थो। इंसानी ख़्वाहिशनि खां मुंहुं मोड़े छॾे थो ऐं अहिड़ी तरह हू पाण खे हिकु अहिड़ी दुनिया जे लाइक़ु बनाए थो जेका ॾाढी हसीन ऐं दिलकश आहे। तसव्वुफ़ जो सभ खां वॾो फ़ाइदो इहो आहे त माण्हू इंसानी ग़लतियुनि ऐं ख़्वाहिशनि खां मुंहुं मोड़े छॾे ऐं मंझसि फ़रिश्तनि जहिड़ियूं ख़ूबियूं उन में पैदा थियनि थियूं। हू हिकु पुख़्ते अज़म ऐं हौसले सां कामिल हक़ ऐं सच जी तलाश में रहे थो ऐं इहा तलाश जारी रखे थो ऐं उहो ईमान जेको अॻु हुन रस्मी तौरु आंदो हो उन ते संदसि यकीन अञा पुख़्तो थी वञे थो।